हबीबुल्ला रुस्तमानी ऐं बालू रुस्तमानी। तव्हां मूंखे हिन केस में इनवॉल्व मां हुयुसि कोन, मूंखे तव्हां इनवॉल्व रखण जी कोशिशि कई आहे। अब्बास जमाली हिकु कारोबारी माण्हू आहे। अब्बास जमाली छा पर जमाली क़ौम कारोबारी माण्हू आहे। हू तोखे छा पर सभिनी खे वाक़ुफ़ु आहे त हू पंहिंजो कमुकारु हिते करे पियो थो। हर इवेंट में तोखे हुनखे तो डिस्टर्ब कयो आहे। तुंहिंजी ज़मीन जेको हुई तो लिगारी खां ख़रीद कई 10 जरेब ऐं उहा तूं 800 जरेब ताईं जी पहुतो आहीं। जॾहिं तूं उहा ज़मीन बि हुमेर ख़ान खे ॾेई छॾी त पोइ तुंहिंजी दावा ई ख़तमु थी वियो न। सॼो ड्रामो रचाए तूं बोर ते अब्बास जमाली जे बोर ते तो हमिलो कयो, हुननि जे माण्हू वेठा उन्हनि ते हमिलो तो कयो, सॼो ड्रामो करे अची धरणे में तो हयो। धरणे में तो वरी बि अब्बास जमाली ते हमिलो तो कयो आहे। माना अब्बास जमाली हिकु रफ़ीक अमन जेको आहे सरदार रफ़ीक अमन जे ख़ानदान मां आहे। माना तो इंतिहा करे छॾी आहे, ठीकु आहे न। तो माना हद क़यास करे छॾियो आहे। तो हमिलो करे तूं चए बसि समूरा हीअ जेके आहिनि बसि मां हिन इलाइक़े जो डॉन हा। तूं डॉन न आहीं, तूं वॾो बेघरत आहीं। मां चवां थो तोखे हाणे मूंखे इनवॉल्व कयो, मां तोखे हर फॉर्म में तोसां मिलंदुसि। बाक़ी ॿिया रुस्तमानी बरादर मुंहिंजा भाइर आहिनि, वाही पंहिंजी जा मिठाणी आहिनि, आकाशवाणी आहिनि, या ॿिया लालवाणी आहिनि, या साईं गुलाम क़दर वारनि मां आहिनि, साईं रिश कुर्बान वारा आहिनि, जेके बि आहिनि मुंहिंजा इलाइक़े जा माण्हू आहिनि। लेकिन तूं हिकु लोफर माण्हू थी मूंखे मुंहिंजो नालो इनवॉल्व थो करीं। तोखे मां हर फॉर्म ते हाणे इंशाल्लाह हाणे कोर्टनि में तोसां मां मुलाक़ात कंदुसि ऐं तोखे मां ॾिसंदुसि तूं हाणे कीअं थो करीं। तुंहिंजे लाइ हीअ वाही पंहिंजी मां नोगो एरिया करे छॾींदुसि। अब्बास जमाली ख़ानदान जेको आहे, अब्बास जमाली, सईद जमाली, हुमैर ख़ान वारा, इहे सुठे ख़ानदान माण्हू आहिनि। हू तोखे ॾिसण बि कोन चाहिनि। तूं लोफर आहीं, तुंहिंजो क्रिमिनल रिकॉर्ड आहे बालू। तूं पाण खे सम्झी छा थो ऐं तूं हर दफ़ा मूंखे इनवॉल्व करण जी कोशिशि करीं थो। मां कोन हुयुसि, ठीकु आहे न, पर हाणे मां इंशाल्लाह हर टाइम बीठो हूंदुसि, ठीकु आहे न। पहिरियों सीनो मुंहिंजो हूंदो, पोइ जमाली जो हूंदो। हीअ हिकु सरदार जे ख़ानदान मां आहियो। अगरि ग़रीब जमाली बि मूं वटि अचे हा न, मां हुन सां गॾु हलियो वञा हा। जमालनि सां इंशाल्लाह असांजा जेके तालुकात आहिनि अॼु जा न आहिनि, असांजा पुराणा तालुकात आहिनि। जमालनि जे करे असां जान ॾियण जे लाइ बि तयारु आहियूं। जेके तो इंतिहा करे छॾियो आहे। इंशाल्लाह तोखे हाणे कोर्ट में असां मिलंदासीं। अलाह ख़ैरु कंदो। महिरबानी। सलाम अलैकुम।